कंबर एसएसपी कंबर शराद कोट डॉक्टर सुमेर नूर चन्ना के हुक्म ते ईद उल अज़हा के मौके ते ज़िले में अमन अमान की सूरत हाल के बरकरार रखण लाइ सिक्योरिटी के फुल प्रूफ एक जाम सिक्योरिटी प्लान के तरतीब ॾिनी वई है। तफ़सील मौजूद मजमूए तौर ते कंबर शराद कोट ज़िले में ईद उल अज़हा के मौके ते पुलिस जा 1183 पुलिस ऑफिसर और जवान सिक्योरिटी ड्यूटी जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदा, जंहिंमें 5 गज़टेड ऑफिसर 163 नॉन गज़टेड ऑफिसर ऐं 1015 हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल शामिल आहिनि, जंहिंमें मालपुड़ीअ शॉपिंग सेंटर बाज़ार ऐं बस स्टैंड ते घणी पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे। सादन कपड़नि में नौजवान ड्यूटी सर अंजाम ॾींदा, जॾहिं त पैदल गश्त सां गॾु मोटरसाइकिल बि गश्त कयो वियो आहे, जीअं आवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। एसएसपी डॉक्टर सुमेर नूर चन्ना जी हिदायत शहर में दाख़िल ॿाहिरि निकिरंदड़ रस्तनि ते पुलिस पिकेट्स क़ाइमु कया आहिनि। गॾोगॾु लिंक रोडनि ते ॾींहं राति गश्त लाइ 41 मोबाइलियूं ऐं 32 मोटरसाइकिल ते हथियारनि सां लैस 282 जवान मुक़ररु कया विया आहिनि, जो ॾींहुं राति शिफ्ट वाइज़ मौजूदु रहंदा। रिपोर्ट काज़ी नियाज़ हुसैन, सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।